अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी बहितरीन ऐं नाले वारी अदाकारा ऐं मॉडल सदफ़ भुट्टो। अदाकारा सदफ़ भुट्टो केरु ऐं किथां जी आहे? छा हक़ीक़त में अदाकारा सदफ़ भुट्टेजा के नाजाइज़ ताल्लुकात फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी सां हा? तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन आल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जी सोणी दिलकश अदाउनि जी मालकिन अदाकारा सदफ़ भुट्टो लाड़कणे शहर सां ताल्लुक़ रखे थी। अदाकारा ऐं मॉडल सदफ़ भुट्टे जी उमिरि अटकल 30 साल आहे ऐं हू शादीशुदा बि आहे। होस्ट ऐं मॉडल सदफ़ भुट्टे खे हिकु पुटु बि आहे। सदफ़ भुट्टे कैरियर जी शुरूआति टेली फिल्म ऐं धरती टीवी खां कई। उन वक़्तु वरी सदफ़ भुट्टो होस्टिंग ऐं मॉडलिंग बि कंदी हुई ऐं उन वक़्तु वरी फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी टेली फिल्मुनि सां गॾोगॾु गुलकारी बि कंदो हो। बदकिस्मती सां वरी ग़ुलाम हुसैन उमरानी जे हिकु टेली फिल्म में अदाकारा सदफ़ भुट्टो हीरोइन जे कैरेक्टर सां हुई। वरी फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी उन मौक़े जो ख़ूब फ़ाइदो वरितो। पंहिंजे हिकु चमचे उस्ताद मोहम्मद सां ताल्लुक़ रखंदड़ असांजी टीवी खां ख़ूब वीडिया वायरल कराया। असांजी टीवी पंहिंजे वीडियोनि में सिर्फ़ु उहो ई बकवास कंदो रहियो त फ़नकार ग़ुलाम हुसैन उमरानी ऐं सदफ़ भुट्टे जा के नाजाइज़ ताल्लुकात आहिनि। उन्हनि जी शादी थी वई, सिर्फ़ु ईअं ई बकवास कंदो रहियो पंहिंजे वीडियोज़ में। असांजी टीवी हिकु पल लाइ बि उहो न सोचियो त सदफ़ भुट्टे जी ज़ाती ज़िंदगी ते कहिड़ा नेगेटिव असर पवंदा, छो त हू हिकु शादीशुदा औरत आहे। असांजी टीवी त सिर्फ़ु ग़ुलाम हुसैन उमरानी जो सम्झायल ऐं ग़लति गाइड कयल हिकु तोतो हो। सदफ़ भुट्टे पंहिंजे हिकु वीडियो बयान में बि चयो त मुंहिंजो नालो कंहिं बि ग़ैर मर्द सां न जोड़ियो, तकलीफ़ बि थिए थी, शादीशुदा आहियां, मिट माइट ऐं वेझनि अज़ीज़नि में नेगेटिव असर पवनि था। वधीक सदफ़ भुट्टो जे ज़बानी ॿुधो। टके का चैनल है असांजी टीवी। ये मैंने इनकी एक वीडियो में आज देख रही थी, बड़ी इसमें वो ग़ुलाम हुसैन उमरानी और सदफ़ और फलाना, ये इनका शादी करी, उमरानी ने शादी की। उमरानी ने तो उमरानी का बताओ भी तो सही ना कि किससे की, और उनका कोई पता नहीं क्या, उसने सदफ़ ने खुद एतराफ़ किया है फलाना क्या। कौन सी वीडियो के अंदर मैंने एतराफ़ किया है कि हाँ मेरा चक्कर था या मेरा फलाना था? यार खुदा के वास्ते हाथ जुड़वा लो। आज सिंधी कौम ने ना मुझे हाथ जोड़ने पे मजबूर कर दिया। मुझसे हाथ जुड़वा लो, मेरी जान छोड़ो। ऐसा कुछ भी नहीं। बिना मेहरबानी उस एक गैर मर्द के साथ मेरा नाम कनेक्ट करना छोड़ दे। एक और चैनल ऐसा है, मैंने देखा था, उसके अंदर मैंने वीडियो देखी थी, उस बंदे ने इतनी अच्छी वीडियो बनाई थी और इतनी ज़बरदस्त। वधीक हिन तरह जा वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन आल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।